हिम्मत करियो। ही जेका तव्हांखे रात ॾींहुं दोस्त चवनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ो, दुरूद पढ़ो, दुरूद पढ़ो। तव्हां ॾिस, पाण सभु मुस्लमान मञूं था अलाह साईं जा फर्ज़, असां ते 5 वक़्त, असां ते सजदा रुकू असां ते फर्ज़ आहिनि, उहे असांखे करणा आहिनि, असांजे कर्ज़ आहे। एनी हाओ कॾहिं बि उहे माफ़ कोन थियनि, पर असांखे पोइ बि इहो एतबार कोन्हे त क़बूल थींदा कोन थींदा। पर मुंहिंजे महबूब ते सलवात जीअं पढ़ंदे, महफ़िल में पढ़ंदे, घुमी फिरी पढ़ंदे, जीअं पढ़ंदे, जहिड़े अंदाज़ सां पढ़ंदे तुंहिंजी क़ाबिल क़बूल वेंदी। इहा निजात अथो दोस्तो, हिन दौर में इहो रस्तो अथो। ही तव्हांजी परेशानियूं, ही तव्हांजी बेसुकूनी, ही बेआरामी जो इलाज अथो। जेकी बि पढ़नि पिया तव्हां उनखां वञी पुछो त केतिरो उनखे इन शइ में फ़ाइदो थियो आहे।